दोस्तों उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदो। अॼु जेको असां हिते आया आहियूं, अॼु असां हिकिड़ी शइ जो बाइकाट करणु आया आहियूं। बाइकाट कहिड़ो आहे? शादीअ जे कार्डनि जो बाइकाट आहे। जेके जिन खे असां सुञाणी बि कोन था उहे असांखे शादीअ जा कार्ड ॾेई था वञनि। हाणे हुते पहिरें सेमेस्टर में मां आयो हुउमि, हुते जेको आहे सो असांखे 2 हफ़्ता बि कोन थिया। 2 हफ़्तनि में एंटर थियण सां ई जेको आहे सो हिकिड़ो हमरा आयो। असां हुनजा चेहरा बि कोन सुञाता न। हू हमरा जेको आहे सो कार्ड असांखे 150 कार्ड प्रिंट आउट थो साईं, कच्छ भरे आयो पूरो प्रिंट आउट करायो। उहो साईं सभु कार्ड असांखे फासाईंदो हुई त मुंहिंजे सोट जी शादी आहे। अड़े लानती र तोखे असां सुञाणूं कोन था चङी तरह, वरी तुंहिंजे सोट जी शादी जो केॾा असर भरींदासीं। असांखे इहो मसलो न आहे त असांजी शादियुनि जा कार्ड छो था ॾियनि। असांखे मसलो इहो आहे त जेके कार्ड ॾियनि था, असांजो मसलो इहो आहे त असांजी शादी कोन थी थिए। न उहो न आहे, पाण खे इहो कार्ड ॾेई आहे यूनिवर्सिटी में ज़रूरी उहो आहे। हा हू जेको छोकिरो। हा सो ॻाल्हि जो मक़सदु इहो आहे, असां यूनिवर्सिटी में पढ़ूं पिया, पहिरियों सेमेस्टर जे 2 हफ़्ता बि कोन थिया आहिनि। असां यूनिवर्सिटी में मस एंटर थिया हो, छोरनि जूं शिकलूं ई यादि न आहिनि बेठियूं असांखे, सिर्फ़ु 2 हफ़्ता। त हू हिकिड़ो हमरा आयो थो कार्डनि जो खणी आयो, चई त मुंहिंजी सोट जी शादी आहे। सभिनी खे कार्ड ॾींदो पियो, सभिनी वेंदे क्लार्कनि खां वठी, पटे वारनि खां वठी, मास्तरनि खां वठी। यूनिवर्सिटी जे गेट वारनि खे बि कार्ड ॾिनई त मथां सुभाणे रोकिन इन्हनि सां बि वास्तो थी वञे मुंहिंजो। वास्ते जी ॻाल्हि न आहे यार, पैसो ख़र्च थो थिए। परे परे असां किथां वेंदासीं? असां एॾो परे जा मुसाफ़िर हिते नवाबशाह में रहंदा आहियूं या असां पाण पैसो ॾींदा हूंदा न? हूअं त असां नवाबशाह में वेही जेके शादी वाला आहिनि मुफ़्त में खाई ईंदा आहियूं, पर मां ॻाल्हि थो कयां त कार्डनि वारे खे त पैसो ॾियणो पवंदो न। कार्ड वारनि जे हो 1000 रुपया ॾियणो पवंदा। पनो पेन खणी अॻियां बंदूक सां गॾु बीठा हूंदा आहिनि त केरु पैसो न ॾे त ईअं धसियूं गेट खां वेठा हूंदा आहिनि। 7-8 ॼणा बीहंदा आहिनि। हाणे त भागे कोन बीहंदा, हाणे 7-8 ॼणा अगरि पैसा ॾेखारे हाणे वरी वज़न बि कंदा। हाजियां कंदड़ जो रुॻो नालो हूंदो, उहो ॾिसनि था त केरु खाई हाजियां पादरनि था कंदा, जे पैसा न भरींदासीं। अॻियां तराजू रखियो अथनि, तोरनि था पहिरियां वेट करे पोइ था ॾियनि, जेतिरो वेट हुजे ओतिरे हिसाब सां पैसा था वठनि। ऐं माना ईअं बि नथा छॾनि न त असां सां गॾु जेके रूममेट आहिनि असांजा, उन्हनि खे बि कार्ड ॾेई था वञनि। जे मिसाल तौरु हिकिड़ो भला सॾु भरे अचे त मतिलबु 4 ॼणा पाण सां खीले वञे, पैसा हलाल करे अचे, पर ईअं बि असांखे माना स्पेस नथा ॾियनि। असांखे माना छा था कनि, सभिनी खे कार्ड ॾेई था छॾनि जेके बि असां सां गॾु। हाणे छा असां ॻोठा त कोन घुराईंदासीं न माण्हू खाइण लाइ। मैं अपील करते गवर्नमेंट ऑफ युगांडा से कि ये जो कार्ड देते हैं हमारे को, जिनकी सोटरों की शादी होती है या जिनके मासातों की शादी होती है, 2-3 ॾींहं असांजा दुआ सलाम खे नथा थियनि, हीअ कार्ड असांखे हणी फासाए ॾींदा था वञनि। पुट तव्हां पोइ हिते मोह ॾियण जे लाइक़ु आहियो, पोइ हिते असां घुटकीअ में शादी कयूं, हा पनो आकिल में शादी कयूं, ईंदव कोन ईंदा। हर बोरो असांखे वरितो था कार्ड ॾींदा असांखे। तव्हांखे असां एतिरो सुञाणूं बि कोन था, नाला बि मूंखे कोन यादि बीहंदा आहिनि, पोइ बि तव्हां मूंखे कार्ड ॾेई था वञो। छो छो थो कयो अथव? हा बेटा शादी थींदी असांजी। असांखे इहा ख़बर न आहे असांजी शादी थींदी अलाए न थींदी। वरी शादी थी बि वई त पहिरियां ॻाल्हि शादी कान थींदी बराबरि। शादी केरु कोन, हेॾो गबरू जान आहे, अकेलो वेठो आहे। बाबा जी शादी कोन थींदी। वरी साईं हिते असां यूनिवर्सिटी में एंटर मस थियासीं, असांजा वारे सीनियर हुआ वांदा, उहो बि BBA डिपार्टमेंट जा, उहे साईं असांखे सुञाणे न सुञाणे हर बुरो असांखे कार्ड ॾेई आहे त जी जेको आहे सो ही शादी जो सॾु। हाणे इहे BBR असां मां कारोबार था कढनि। ॻाल्हि जो मक़सदु इहो आहे त असांखे कार्ड न ॾियो। शादी जा कार्ड छाजे करे? जो असांजी शादी उहो ई न थींदी, इन जे करे असां कार्डनि खां बाइकाट था कयूं, छो त असां पाण उहा शादी ख़बर न आहे त थींदी अलाए कान थींदी। इन केस असांजी नथी थिए त पोइ असां पैसा पंहिंजा छो ज़ान कयूं? फ्री में हुजे ख़राब। हा हिकिड़ो बेरोज़गार हिकिड़ो पिनी सिनी तव्हांजा सॾ बि भरियूं, वरी मथां असांजी शादी बि न थिए, वरी इहा बि पक न आहे त तव्हां भरींदव अलाए न भरींदव, छो भरियूं? बराबरि। असांखे शादी जा कार्ड न ॾियो, ख़ैरात जा कार्ड हुजनि, शादी ते असांखे न घुरायो, कार्ड न ॾींदा कयो। हा ईअं घुरायो, असां ईअं खाई ईंदासीं, बसि कार्ड खां असां तोबा कई, कांध पे ते घुरायो, ग़रीब माण्हू आहियूं यार, कुझु रहम कयो। ॻाल्हि जो मक़सदु इहो आहे त असांखे कांध बंद ते घुरायो, बाबा 40 ते घुरायो, कांध पे ते घुरायो, 12 ते घुरायो, ख़ैरातुनि जा जेके फ्रीअ में जेको कंदा हो न छोलनि में चांवर, उहो छोलनि वारा असांखे चांवर खारायो। असां उहे खाईंदासीं बि सही ऐं खणी बि वेंदासीं। ईसा जे सवाब जा दुआऊं बि कंदासीं, ज़ाहिर तव्हांजे वॾनि खे जन्नत मिलंदी। पोइ त उन ख़ैरात ते त असां जाम वठी वेंदासीं, बाबा ख़ैरात हलो खाई अचूं। हा असांखे खाराईंदा त भले उहे असांखे केरु सुञाणे न सुञाणे, ख़ैरात ते जो सॾु ॾींदो था वेंदासीं, बिस्मिल्लाह करे वेंदासीं, बाइका ते प्रोटोकॉल सां वेंदासीं, ऐं बाइका जे ईअं भले घोटकीअ जो सॾु हुजे न, तव्हां हैदराबाद खां सिड़जी असां घोटकीअ बि पहुचंदासीं ख़ैरात जो सॾु भरणु, गाए वॼाए वेंदासीं ख़ैरात जो। चाचा मामन तां ईंदासीं, तुंहिंजा पोड़ा पका मरनि त पोइ असांखे सॾु ॾियो, अदरवाइज़ ईअं सॾु न ॾियो। शादी सॾु ॾिनो, गोलियूं हणंदोसां, गोलियूं न युगंडा जो वज़ीर डंडा युगंडा जो वज़ीर आज़म, युगंडा जे वज़ीर आज़म खे बसि पहुचाईंदासीं, उहो बसि गोलियूं वॾनि छाप करे उहो हुनजो कमु। उहो बाबा कमु ख़राबु कंदो दादा। उहो कीअं कीअं
उहो बोरी में विझंदा बोरी में बख्तर बंदि गाॾी में विझी समुंड में लोड़े वरी उतां जे बची विया न पोइ तोप ज़िंदा पूरी ईंदियूं तोप में विझी उॾारींदा आहिनि तोहफ़नि में विझी ईअं फायर कंदा फायर। फसी वियो चवणो